वेलकम बैक नाज़रीन, अलीराज शर साहब असां सां गॾु मौजूद आहिनि। उन्हनि सां गॾु जॾहिं प्रोग्राम करे थो त लॻे थो इलाही सारो टाइम हुजे, 2-3 कलाक हुजनि तॾहिं वञी असांजी ॻाल्हियूं पूरी थियनि। जे टॉपिक ते ॻाल्हायूं था पिया पाण उन में लॻे थो त न अञा कुझु, जीअं तव्हां चयो न का ॻाल्हि ख़्वाहिशूं पूरियूं नथियूं थियनि, त मुंहिंजूं ख़्वाहिश वाकई पूरी नथी थिए। हाणे इल्म ते ॻाल्हायो तॾहिं बि लॻो, पाण ॿोली ते ॻाल्हायूं लॻे थो अञा ते वधीक ॻाल्हाइणु घुरिजे। तव्हां पंहिंजी बुक जी ॻाल्हि पे कई अथव नॉवल। हाँ बेसिकली मास्टर माण्हू आहे न, ॻाल्हाइण जी आदत घणी आहे मूंखे। न वाकई ॾाढो सुठो पिया ॻाल्हायो। मुंहिंजी पाण हिकिड़ी ख़्वाहिश हिन दिलि में रहे थी पई अञा वधीक ॻाल्हायां। उन में अंदरि जेका 8x8 जी खोली आहे उन में माण्हू जेको रहे थो पियो ऐं हू पंहिंजो पाण खे ॾाढो, हाणे हिकिड़ो त पटियूं जेके चढ़ियल आहिनि अखियुनि ते मथां हिकिड़ो तोबरो पियल आहे, ठीकु आहे। हाणे इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु टार्चर करिणो आहे माण्हू खे, ज़हनी तौर ते डिमोरलाइज़ करिणो आहे, माण्हू खे परेशान करिणो आहे। हाणे उन में हू छा थो फील करे त मां इनकलाबी होसि, मां हिकु डॉक्टर होसि, मूं हिकु अदद इश्क बि कयो, छो त जेके नावल जूं घुरिजूं इश्क कया जो नेक्स्ट सवाल मूं हिकु अदद इश्क बि कयो। हाणे उन इश्क वरी उहे यादगिरियूं, वरी उहा जेका छोकिरी जेका आहे उन जा वरी जेके ख़्याल आहिनि, तसवुर आहिनि, हू उनखे ईअं लॻो त ॼण उहा छोकिरी हिकु मिर्चाई तिको हुई, हाणे राति थी वई उनखे मिर्चाई तिके। हाणे इहो सॼो जेको सिनारियो आहे उहो जेको आहे उहो अची एंड हिते थो थिए त जेॾी महिल उहो मोटी थो अचे त हेॾी ॾाढी वधियल आहे ऐं हुनजो दिमाग़ी तवाज़ुन ठीकु कोन्हे। हाणे हीअ जेका खोली आहे नंबर 9 आहे किताब, हिन खां हिकिड़ो स्टेप अॻियां जेको आहे, जेको हीअ त पुलिस जी खोली आहे, पुलिस में जेको आहे हू त वरी अञा हिकिड़ी ॿी शइ आहे जंहिंखे असां बस बि नथा करे सघूं। बिल्कुलु आहे न, अॻियां छा थींदो, नेक्स्ट लम्हो छा। हाणे मिसाल जे तौर ते हिकिड़ी ऊंदाही खोली आहे, उन ऊंदाही खोलीअ में हिकिड़ो कुओ तव्हांजे हिन में गिरी थो अचे पियो, माण्हू खे हिकिड़ी अजीब करैत थी फील थिए पई, माण्हू खे हिकिड़ो अजीब ग़रीब थो महसूस थिए त केॾी महिल इहो ईंदो मूंखे चक पाईंदो, हथ बि ॿधा पिया आहिनि, छॾाए बि न सघंदा, परे बि नथो थी सघे। ऐं केॾी महिल को भरिसां को ईअं शूकट थी वियो हुयो, मुमकिन आहे का भलाई हुजे। माण्हू खे हिकिड़ी अंदरि जी कैफ़ियत, माण्हू जी हिकिड़ी अंदरि जी कैफ़ियत जेका हाणे पासे वारी खोली मां जेको आहे सो वॾे इल्हान सां माण्हू जेको आहे सो क़ुर पाक थो पढ़े पियो, वॾे हुन में जेको आहे सो ख़ूबसूरत आवाज़ में थो पढ़े, ऐं उन खां पोइ हीउ माण्हू ॿुधे थो पियो जेतोणीक थियस्ट आहे, मुलहिद आहे, हीउ मञे नथो, हीउ ॿियो जेको आहे माण्हू हीउ मञे नथो, पर उहो आवाज़ जेको उनखे ॾाढो भाए थो पियो, ॾाढो वणे थो, चए इहो क़ुर पाक पढ़ंदो रहे, मां ॿुधंदो रहां, ओचितो ठका थो थिए पियो ऐं हुन हू रड़ थो करे, चए थो अलाह अकबर, ईअं लॻे थो त ॼण हुन माण्हू खे को क़तल कयो वियो आहे। ऐं हीउ हिकदमि नारो थो हणे इनकलाब ज़िंदाबाद, ॿाहिरां खोली जो दरवाज़ो थो खड़के ऐं हुन खां पोइ हुनखे गुंदाग थो लॻे, बंदूक जो बेहोश थी थो थिए। हाणे मक़सदु इहे त इहे जेके कैफ़ियतूं आहिनि इन्हनि शयुनि खे, इन्हनि कैफ़ियतुनि खे कहिड़े नमूने सां बयानु कजे। थोरो हल्की फुल्की ॻाल्हि बोलते इश्क, मां अॻु में कंहिं इंटरव्यू में चयो, शायदि रुस्तम लग जो प्रोग्राम हो ऐं हुन में मुंहिंजे घर वारनि बि ॾिठो पिए, मुंहिंजो इश्क त बुनियादी तौर ते हिकु ई थींदो आहे ऐं पोइ उन जे लाइ उहो नंढा नंढा इश्क कंदो रहंदो आहे माण्हू। मामलो असांजे दौर जी ॻाल्हि था कयूं, हाणे त हुनजा शायदि ॿार मूंखे मामो, शायदि हुनजा ॿार मूंखे मामो चवंदा हुजनि, सो इन करे जेको आहे चङो थियो कामयाबु थी वियो ईअं ई। अदरवाइज़ जेको आहे सो जेकॾहिं इश्क वारी छोकिरी सां शादी थी वञे त पोइ वॾा जहिड़ा थींदा आहिनि। शादी त उहे बि अननेचुरल अमल आहे ऐं शादी मां चवंदो आहियां त गैर फितरी इंस्टीट्यूशन आहे। बिल्कुलु फितरी न आहे, इहो ज़बरदस्ती तव्हां ॿिनि माण्हुनि खे मुंजमिन था कयो, ॿधो था हिक ॿिए सां ऐं पोइ बदलंदा घर वञणो अथव। पर हिन प्रोग्राम जो लिंक आहे कोन ॿुधाईंदुसि, इहो रुस्तम अदा इहो हिन जो लिंक न मोकिलिजो मुंहिंजा घर ॾांहुं। सो रुस्तम तमामु प्यारो माण्हू आहे, डायरेक्टर साहब जेको आहे सो असांखे जेको आहे सो हुन घुरायो हिते ऐं हुनजी महिरबानी आहे। ऐं गॾो गॾु रुस्तम साहब ही वालो इलाही सारो बंदोबस्त बि कयो, पाण कचहरी में विस्तरी वियो, खाइणो बि हुयो। हा इहो चवनि न त मास्टर माण्हू आहे न, महिरबानी रुस्तम जी तव्हांजी हली असांजी जो असांखे खाइण जे लाइ माशाल्लाह असांखे सारी शयूं अवेलेबल आहिनि, पर असां हुन ते ध्यानु न ॾिनो, कचहरी पंहिंजी अहिड़ी सुठी फैली। महिरबानी तव्हांजी। सो बसूरत माण्हू मुख़्तलिफ़ फेज़ आहिनि ज़िंदगी जा, हर फेज़ मां माण्हू जीअं निकिरे थो त हुन जा
ख़्याल बि मटिजनि था, तसवुर बि मटिजनि था, इश्क जा मापा माण मटिजनि था, आइडियोलॉजी मटिजी थी वञे पई। छो त जॾहिं हू जवान आहे त उन में जवानी वारा उहे समूरा जज़्बा मौजूदु आहिनि। हू चवे थो त जज़्बा त कॾहिं पूरा कोन थींदा आहिनि। न, जेका फिज़िकल जज़्बनि जा हुआ जज़्बा पूरा थियणा ई कोन्हनि। हा, अहिड़ी ॻाल्हि न आहे, इश्क त इश्क हूंदो आहे न, उहो त जिस्मानी रूहानी हर शइ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हर ॿिए माण्हू सां नथो थी सघे। पोइ जेका तव्हां सवरो ॻाल्हि कई त पोइ हर ॿिए माण्हू सां नथो थी सघे। जेकॾहिं रूहानी आहे ऐं उहो आहे त पोइ उहो इश्क ॿुढा न थी वे, थोरी चिटी होवसि ॾाढी। हा, सचो इश्क ॿुढा न थी वे, थोरी चिटी होवसि ॾाढी। ॾाढी अजीब थी वञे तॾहिं बि इश्क तव्हां ॾिठो हूंदो त महफ़िलुनि में माण्हू नचंदा आहिनि ऐं असां जॾहिं ॾिसूं था त जेतोणीक यूरोपियन सोसाइटी खे असां ॾिसूं था त यूरोपियन सोसाइटी इंतिहाई छिड़ विछड़ जो ऐं छुड़बागी जो शिकार आहे, पर उन जे बावजूदि बि उते जॾहिं पोड़ो ऐं पोड़ी गॾु हलनि था पिया त हिक ॿिए जो सहारो बणिजी था हलनि पिया। असां वटि हिक ॿिए जूं ॿूटियूं था खाइनि पिया, जेको हक़ीक़त जेका आहे, ऐं माण्हू इन जो इज़हार नथा कनि पिया, पर जेका हक़ीक़त आहे ऐं जेके माण्हू ॾिसनि था या जेके हिते साम्हूं कैमरा जे असां बैक साइड ते बीठा आहिनि, उहे सोचींदा त ॻाल्हि त सही थो करे, हक़ीक़त इहा ई आहे। पर इश्क आहे त सही, ज़िंदगी जो हिकिड़ो बेसिक बुनियाद बि आहे। थिंक जॾहिं हिकिड़ी हक़ीक़त इहा आहे त ॿी हक़ीक़त इहा बि आहे, होप आहे, उम्मीद आहे। इश्क जेकॾहिं न हुजे न त माण्हू होपलेस आहे। होपलेस आहे, एग्जैक्टली मां उहो ई ॻाल्हि, हिकिड़ी सचाई हू बि आहे, हिकिड़ी सचाई ही बि आहे। उहो माना इश्क इंतिहाई ज़रूरी आहे, छो त उन सां ई माण्हू कुझु न कुझु करे सघण जी बिल्कुलु कुझु न कुझु करे सघण जो माना साहस सारे थो पियो। उन सां कुझु न कुझु उहा ई शइ उनखे बल थी ॾे पई, उनखे जीअण जो सहारो थी ॾे पई, हिकिड़ी उम्मीद होप जेका हूंदी आहे न इंसान में। ऐं इन खां सवाइ हू जहिड़ो न, अदरवाइज़ त पोइ माण्हू ऐं जानवर में को फ़र्क़ु न आहे। वो जिए तो खाए तो, सुबह को घर से निकलो, भीड़ का किस्सा बनो, शाम को घर वापस आओ, दारू पियो, बच्चे पैदा करो और फिर एक बार मर जाओ। वाह जी ॻाल्हि कयो। भला इश्क त हाणे जेका वधीक नथी पुछां, ॻाल्हि क्लियर करे विया आहियो। पर काड़ी हाणे पाण टाइम ख़तम थो थिए, काड़ी शइ जेका तव्हां अञा करे न सघिया, जो ख्वाहिश हुजे करजे, कोड़ो किताब लिखणो हुजे, काड़ो कंहिं फील्ड में कमु करणो हुजे, कि हर ख्वाहिश में दम निकिले, पर का हिकिड़ी अहिड़ी जेके करे सघजे। कुझु ॾींहंनि में हिकु ॻाल्हि ॾिठी पए त हिकु माण्हू 52 सालनि जी उमिरि में 88 किताब लिखी वियो ऐं कमाल जा किताब लिखिया। असां कमर्शियल दुनिया में एतिरो फाथासीं जो असां उहो कमु न करे सघियासीं जेको हींअर मूंखे करिणो आहे, ऐं मां हींअर राति ॾींहुं उहो कमु कंदो आहियां। ऐं हाणे उहो साहस न आहे जो माण्हू उहो माना 16 कलाक वेही कमु करे सघे। पर वरी बि इहो आहे त माण्हू ज़िंदगी जेको रहे थो किताबनि में थो रहे। कहिड़े टॉपिक ते था लिखो पिया? शायरी था कयो पिया, कहाणी था पिया लिखो? नावल लिखियो आहे, कहाणी लिखियूं आहिनि हींअर, ऐं हिकु ॿिए नावल जी मुंहिंजी तयारी आहे। हिन जे करे जेको आहे ॿियो बाक़ी समाजी शयुनि ते लिखंदो आहियां। समाजी शयुनि ते भेटाई जो हिकिड़ो रिसालो आहे, उन ते कमु पियो कयां। नौजवाननि खे भेटाई कीअं पढ़ाइजे, उन ते मुंहिंजो इहो ड्रिको कमु आहे। इहो तमामु वॾो कमु आहे, ऐं जॾहिं तव्हां भेटाई पढ़ाई पूरो कंदव त असां वरी तव्हांखे सॾु कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी तव्हांजी, असांजी तरफ़ सां इहे गुल तव्हां सां गॾु वेंदा, असांजी प्रोग्राम जी रिवायत आहे। थैंक यू वेरी मच। ॿियो तव्हां असांजो अॼु जो प्रोग्राम ॾिठो, मूंखे उमेद आहे तव्हांखे तमामु सुठो लॻो हूंदो, वणियो हूंदो। इनशाला नेक्स्ट प्रोग्राम में हिकिड़े ॿिए महिमान सां गॾु तव्हां वटि वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं तव्हांजी राय जो असांखे इंतज़ारु रहंदो, तव्हांजी राय असांखे ॿुधाईंदी त तव्हां असांजे हिन माई टीवी जे प्रोग्राम मुलाक़ात में कंहिं सां मिलणु चाहियो था। असां कोशिशि कंदासीं त उन जी पर्सनैलिटी खे तव्हांजे साम्हूं वठी अचूं। महिरबानी। अल्लाह।